इलेक्शन ट्रिब्यूनल एमपीए मलिक असद सिकंदर खिलाफ चूंडन में धांधली वारी दरख्वास्त रद्द करे छड़ी है। इलेक्शन ट्रिब्यूनल के जज जस्टिस अमजद अली सहतो सिकंदर शोरो पारां लगायल इल्ज़ाम साबित न थियण की दरख्वास्त रद्द कई। ॼाम शोरो जे तक PS 82 ते मलिक असद सिकंदर खिलाफ चूंड विढ़ंदड़ सिकंदर शोरो चूंडन बाद दरख्वास्त दाख़िल कराई हुई। सिकंदर शोरो जो मौक़िफ़ है तो मलिक असद सिकंदर चूंडन वारे ॾींहुं हथियारनि के ज़ोर ते केतिरनि पोलिंग स्टेशन्स ते जाली वोट विझराया हुआ। इलेक्शन ट्रिब्यूनल एमपीए मलिक असद सिकंदर खिलाफ चूंडन में धांधली वारी दरख्वास्त रद्द करे छड़ी है। इलेक्शन ट्रिब्यूनल के जज जस्टिस अमजद अली सहतो सिकंदर शोरो पारां लगायल इल्ज़ाम साबित न थियण ते दरख्वास्त रद्द कई। ॼाम शोरो जे तक PS 82 ते मलिक असद सिकंदर खिलाफ चूंड विढ़ंदड़ सिकंदर शोरो चूंडन बाद दरख्वास्त दाख़िल कराई हुई। सिकंदर शोरो जो चवणु है तो मलिक असद सिकंदर चूंडन वारे ॾींहुं हथियारनि के ज़ोर ते केतिरनि पोलिंग स्टेशन्स ते जाली वोट विझराया हुआ। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम क्यों था शौकत मेमण खां। शौकत वधिक आगाह कजो। जी अमीर बिल्कुल इलेक्शन ट्रिब्यूनल जामशोर के PS 82 कोटड़ी ते चूंडियल पीपल्स पार्टी के MPA मलिक असद सिकंदर खिलाफ इलेक्शन में धांधलियों करण वारी दाख़िल कयल दरख्वास्त के रद्द करे छड़ियो है। जामशोर के तक PS 82 कोटड़ी ते मलिक असद सिकंदर के सामूं बीठल अगूणे MPA डॉक्टर सिकंदर शोरे मलिक असद सिकंदर ते इलेक्शन में धांधली करण की दरख्वास्त दाख़िल कई हुई। दरख्वास्त में ॼाणायल हो तो मलिक असद सिकंदर सन साथियुनि सां गॾिजी हथियारनि के ज़ोर ते तक जे केतिरनि पोलिंग स्टेशन ते ज़ोरी ऐं जाली वोट विझराया हुआ। सिकंदर शोरे के अगूणे वकील बैरिस्टर फरूक नसीम जो बाद में कानून जो विफाकी वज़ीर पिणु थियो, जंहिंजे महफ़त दाख़िल करायल दरख्वास्त में इस्तदा कयल हुई तो धांधली करे खटे आयल MPA मलिक असद सिकंदर की रुकनियत ख़त्म करे तक ते ॿीहर इलेक्शन कराई वञे। सिकंदर शोरे जे इन दाख़िल कयल दरख्वास्त अॻिते हली पैरवी कंदड़ वकील हाशिम लगारी पारां दलील मुकम्मल थियण बाद ट्रिब्यूनल पारां जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो। अॼु इलेक्शन ट्रिब्यूनल के जज जस्टिस माजिद अली सहतो डॉक्टर सिकंदर शोरे पारां लगायल इल्ज़ाम साबित न थियण ते मलिक असद सिकंदर खिलाफ दाख़िल कयल दरख्वास्त रद्द करे छड़ी आहे। मलिक असद सिकंदर पारां केस की पैरवी कंदड़ एडवोकेट राजा जवाद अली साहड़ जो चवणु आहे त मलिक असद सिकंदर ते लगायल समूरा इल्ज़ाम बेबुनियाद हुआ, जंहिंजे करे असांजी फतह थी आहे। इन हवाले सां दरख्वास्त गुज़ार डॉक्टर सिकंदर अली शोरे जो चवणु आहे त ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो तॾहिं आयो आहे जॾहिं MPशिप जो 5 सालनि वारो जो टेन्योर आहे उहो पूरो थियण वारो आहे। तंहिं हूंदे बि तफ़सीली फ़ैसिलो अचण बाद सलाह मशवरो करे जो फ़ैसिले ते नज़रसानी की दरख्वास्त दाख़िल कराई वेंदी। कोटली के MPA मलिक असद सिकंदर सां पिणु इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जंहिं चवणु आहे त असांजी सियासत उसूलनि वारी सियासत रही आहे। इहो ई सबबु आहे जो गुज़िरियल 3 ॾहाकनि खां आवाम असांखे खटाईंदो अचे। संदसि चवणु हो त असीं जेको असांजी पाड़ू आवाम में खुटल आहिनि उन करे धांधली करण जी असांखे का बि ज़रूरत न आहे। जी अमीर। शौकत, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।